बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सदन वारी तहज़ीब जी हिन धरतीअ जो जेको मुक़दमो आहे, जेकी ॻाल्हि आहे, जेको कुझु सिंध सां वहे वापरे पियो, उहो हुक्मरान कनि, सियासी पार्टियूं कनि, जमायतूं कनि, या आम माण्हू हिन धरतीअ सां जेको कुझु करे वरी बि भोॻे माण्हू थो पियो। उन भोगना ते उन माण्हूअ जी सिंध जी रहवासी हिन धरती धड़ी जो मुक़दमो आहे। अॼु जेको मुक़दमो आहे उहो आहे हिकु सियासी जमायत जे हवाले सां, सिंध जी क़ौम परस्त सियासत जे हवाले सां। ऐं उन जमायत जो 1970 में वजूदु आयो अवामी तहरीक, उन खां अॻु सिंध हारी कमेटी ऐं उन सां गॾु नैब, सिंध नेशनल अवामी पार्टी। उन जे हवाले सां रसूल पलीजे जो किरदारु सियासत जे हवाले सां कंहिंखां बि लिकियल छपियल कोन्हे को। रसूल पली जो सिंध में टिको अरसो अवाम जी ॻाल्हि कई, सोशलिस्ट कम्युनिस्ट नज़रिए जी ॻाल्हि कई। अवामी तहरीक हिन वक़्तु क़ौम परस्त सियासत जे हवाले सां पाण मल्हाए रही आहे। अवामी तहरीक जो हिन वक़्तु असांजो सदर आहे अयाज़ लतीफ़ पलीजो, रसूल पलीजे जो फ़र्ज़ंद। अॼु असांजे प्रोग्राम मुक़दमो में अयाज़ लतीफ़ पलीजो महिमान आहे। भायास अवां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम में अवां वक़्तु कढियो। महिरबानी भुट्टो। सभ खां पहिरियों त मुक़दमो अवां जे मथां प्रोग्राम जो इहो आहे त अवामी तहरीक 1970 खां हिन वक़्त ताईं 40 साल डिघी हिकिड़ी जिदोजहद आहे। अवां जो जेको नज़रियो हुयो सोशलिस्ट कम्युनिस्ट, उन ते जिदोजहद हली अवामी तहरीक जी। हिन वक़्तु अवां क़ौम परस्त सां गॾिजी इताद में मर्ज थी, गॾिजी सजी वरी हिकिड़ो इताद करे अवां सियासत कयो पिया। त अॻु अवां जी पार्टी साईं रसूल पलीजो, साईं GM सैयद ॿियनि क़ौम परस्तनि जे ख़िलाफ़ु रहियो। अॼु अवां उन्हनि वरी क़ौम परस्तनि सां ॿियनि सां गॾिजी सियासत कयो पिया, त छा सबबु आहे? मुंहिंजे ख़्याल में त हालतूं माण्हुनि खे पंहिंजी पॉलिसी खे रिफाइन करणु, बहितरु बनाइणु, एडजस्ट करणु, उन्हनि में तब्दीली आणण ते मजबूर कनि थियूं। ऐं का शयूं के स्टेगनेंट बीठल पाणी वांगुरु जमूद जो शिकार न हुअणु खपनि। त मैं जो आख्या गाबा त हाणे गाबी कोन थी सी, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त GM सैयद साहब जी पॉलिटिक्स सां जेके बुनियादी इख़्तिलाफ़ हुआ से ख़तमु कोन थिया आहिनि, उहे आहिनि। मसलन इन हवाले सां त सैयद सिंध जे हेठियनि तबक़नि वटि इक़्तिदार हुअणु खपे ऐं वॾेरनि वटि न हुअणु खपे। इहो स्टैंड जेको अॻु हो सो अञा ताईं आहे। इहो जेको स्टैंड आहे त सिंध जे तइलीमी इदारनि में गुंडागर्दी न हुअणु खपे ऐं एजुकेशन थियणु खपे, उहो अञा ताईं आहे। इहो जेको स्टैंड आहे त कंहिं बि पीपल्स पार्टी जे मुखालफ़त जे करे कंहिं बि ॿी इस्टेब्लिशमेंट जी क़ुवत जो साथ न ॾियणु खपे। ऐं भले पीपल्स पार्टी जी मुखालफ़त कजे, पर इस्टेब्लिशमेंट जी मुसलत कयल क़ुवतनि जी बि मुखालफ़त कजे, इहो स्टैंड अञा बि आहे। पर साॻे वक़्तु GM सैयद जी पार्टी या उन्हनि जे फ़िक्र सां लाॻापियल जेके दोस्त सिंध जे मसइलनि ते पंहिंजो हींअर सुठो किरदारु अदा पिया कनि, ॿोॾ ते, आम मामलनि ते, कालाबाग ते, चश्मा झेलम लिंक ते, त उन सां रुॻो माज़ीअ जे इख़्तिलाफ़नि जे करे चश्मा झेलम लिंक कैनाल जहिड़े वॾे इशू ते असीं अवामी तहरीक जस्कम सां या SUP सां गॾिजी इन करे न बीहे त असांजा माज़ी में उन्हनि सां इख़्तिलाफ़ हुआ, त पोइ माना त तव्हांजे सिंध जे मसइलनि खां वधीक तव्हां पंहिंजे इख़्तिलाफ़नि खे अहमियत था ॾियो। तंहिंजे करे चश्मा झेलम लिंक कैनाल जी मुखालफ़त करणु असां लाइ वधीक अहम आहे बनिस्बत इन जे त असीं माज़ी जे इख़्तिलाफ़नि जे करे हिक ॿिए खां कशीदा रवैया अख़्तियार कयूं। पर ॾिठो वियो आहे त जेके अवां जो इतिहाद जोड़ियो आहे, अॻ में बि अवां जी पार्टी अवामी तहरीक मुख़्तलिफ़ माण्हुनि सां गॾिजी खोड़ सारा इतिहाद जोड़िया विया। कालाबा डैम जे ख़िलाफ़ु, माण्हुनि जे ख़िलाफ़ु, कॾहिं ॿार ई रोकियो, ही हू एतिरा इतिहाद ठहिया जो शायदि ॿियनि मुल्कनि में या ॿियनि पाकिस्तान जे सूबा जेके आहिनि उन सूबनि में एतिरा इतिहाद कोन जोड़िया। इतिहाद टुड़िया, ठहिया, जुड़िया, पर उनजे पुठियां खोड़ सारी क़ुवतुनि जा इल्ज़ाम एजेंसियुनि जा, इदारनि जा लॻंदा रहिया। हिन इतिहाद जेको हाणे ठहियो आहे क़ौम परस्त अवां जो, उन में कहिड़ी धुरियूं उनजे पुठियां आहिनि, कहिड़ा माण्हू पुठियां आहिनि? मिसाल तौरु फ़लस्तीन में PLO ठहियो त हुनखे एजेंसीज़ ठाहियो छा आहे इज़राइल जे ख़िलाफ़ु? उतां जो धुरी मुख़्तलिफ़ सगारी माण्हू क़ुवतूं त शामिल हूंदियूं। पुठियां क़ुवत अवाम हुअणु खपे ऐं क़ुवत उहा पॉलिटिकल पार्टी पाण हुअणु खपे। मसलन ज़िया-उल-हक़ जे दौर में वॾो में वॾो अलायंस MRD ठहियो। MRD अवां हुन में शामिल हो। असीं रुॻो शामिल न हुआसीं, असां बुनियादु विधो। जॾहिं नुसरत भुट्टो साहिबा सां को बि माण्हू न बीठो, तॾहिं रसूल बख्श पलीअ साहिब जे हुकुम ते अवामी तहरीक जे नुमाइंदनि 70 क्लिफ्टन ते वञी बेगम नुसरत भुट्टो साहिबा सां मुलाक़ात कई ऐं उन्हनि खे चयूं त असीं तव्हांजे इन कोशिश में तव्हां सां गॾु आहियूं ऐं अलायंस ठाहिण में तव्हां सां गॾु रोल प्ले कंदासीं। हिकिड़ी स्टेज आई त बेगम नुसरत भुट्टो साहिबा चयो अवामी तहरीक खे त
त कुझु ॿिया माण्हू आहिनि, ख्वाजा ख़ैरुद्दीन साहब ऐं क़यूम लीग ऐं ॿिया, उहे चवनि था त अवामी तहरीक लेफ्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स कंदड़ आहे। इहा हूंदी त असीं न हूंदासीं। त अवामी तहरीक चयो त हालांकि इन जा पायोनियर ऐं बुनियाद विझंदड़ असीं आहियूं, पर छाकाणि त जमहूरियत असांखे एतिरी अज़ीज़ आहे जो जेकॾहिं तव्हां असांखे मेंबर जे बजाए ऑब्ज़र्वर करे छॾियो तॾहिं बि असीं चाहींदासीं त इहा तहरीक हले। पोइ अवामी तहरीक फुल फ्लेज मेंबर रही ऐं पछाड़ी में कन्वीनर रहियो असांजो क़ाइद रसूल बख्श पलेजो साहब। पर उन्हनि समूरनि इतिहादनि जे पोयां ख़्वाहिश हुई उन निज़ाम खे तब्दील करणु। बाक़ी के इतिहाद वाक़ई ईअं ठहंदा हूंदा जिन में का ख़्वाहिशूं किन ॿियनि धुरनि जूं हूंदियूं, पर उहे अंजाम पंहिंजो मौत पाण मरी वेंदा। हींअर एंटी ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी हुई, उहा संदरे मसइलनि लाइ थी, उनजे पोयां त का ख़्वाहिश कान हुई। जे ख़्वाहिश हुजे हा, जिन धुरनि जी ख़्वाहिश हूंदी उहो थोरी चाहींदियूं त कालाबाग ऐं ख़्वाहिशनि मुफ़ादनि खां सवाइ ठहिया ई न आहिनि। माण्हुनि पंहिंजा मुफ़ाद हासिलु कया, वॾा वॾा मुफ़ाद हासिलु करे उहे इतिहाद वरी टोड़ाया ऐं बंदि कराया विया। ऐं पलीअ साहिब ते ख़ुदि अहिड़ा खोड़ सारा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि त काफ़ी इतिहाद ठाहिण में उनजो हथु आहे। त इहो छा सबबु आहे? भुट्टो साहिबु, आउं सम्झां थो त ॾिसो, माण्हू त ईअं बि चई सघे थो त शाहराह फैसल जंहिं ते धरती टीवी जो ऑफिस आहे, सो शाहराह फैसल जो मक़सदु इहो आहे त किंग फैसल जे नाले पब्लिसिटी कजे हुन में छा। पर उहो शाहराह फैसल त कराची जे माण्हुनि खे सर्व पई करे न, कराची जी शाहरग बनियल आहे। माज़ी में जेके इतिहाद ठहियल आहिनि उन इल्ज़ाम खणी कहिड़ा बि छॾियो, उन्हनि रोल कहिड़ो प्ले कयो आहे। मसइलनि पाण खणूं था MRD न हुजे त 83 जी तहरीक सिंध में कंहिं हलाई? MRD में सभ खां वधीक गिरफ़्तारियूं पीपल्स पार्टी सां गॾु कंहिं ॾिनियूं? अवामी तहरीक। सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं निकिरी आयूं जिन अची गिरफ़्तारियूं ॾिनियूं ऐं उहे अची बीह रहियूं। शबाना पलीजो, मारवी पलीजो, अख्तर पलीजो 1969 धारे पहिरियों दफ़ो गिरफ़्तारी पहिरीं सिंधियाणी MRD जी तहरीक। सही था चओ तव्हां त MRD जी तहरीक 86 में 83 में ज़ियाउल हक़ खे टोटा चबाया, उनजे साम्हूं सिंध जा माण्हू उथी बीठा। इहो मस्बत रोल थियो न। एंटी ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी सॼे मुल्क में माण्हुनि खे मुनज़्ज़म कयो ऐं सॼे सिंध में माण्हुनि खे सिंध जे पाणीअ ते मीरपुर ख़ासि, हैदराबाद, कराची, लाड़काणो, सकर में वॾा लखे माण्हुनि जा मुज़ाहिरा कया। मस्बत रोल थियो न। हीउ जेको सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद ठहियो, जंहिंजी क़यादत अवामी तहरीक वटि हुई, उन सिंधी अवाम जे क़ौमी इतिहाद जे तरफ़ां 14 अप्रैल ते कराची में ऐं 8 फरवरी ते हैदराबाद में 88-89 वारे वक़्त में लखे माण्हुनि जा एहतजाज थिया, जिन उन वक़्तु रेज़िस्ट कयो उन वक़्त जे गवर्नमेंट जे ऐं वफ़ाक़ जे सिंध सूबे जे ख़िलाफ़ु इख़्तियार कयल पॉलिसीज़ खे। त इतिहाद उहो कहिड़ो आहे जंहिं उन वक़्त जे इशूज़ खे कन्फ्रंट न कयो, सिंध जे माण्हुनि खे गॾु न कयो, ठलो इतिहाद ठहियो ऐं टुटियो। अहिड़ो मूंखे हिकिड़ो इतिहाद ॿुधायो। खोड़ सारा इतिहाद नाला ॿ टे खणो जंहिंमें अवामी तहरीक नुक़सान थियनि। अवामी तहरीक गॾु आहे, पर इतिहाद सिर्फ़ु मक़सद जी ॻाल्हियूं कंदा रहिया। अवां जी लॉन्ग मार्च ताज़ो मुंहिंजो सवाल आहे, जेकी कंदकोट खां लॉन्ग मार्च कई आहे, उन लॉन्ग मार्च तव्हां कई सिलसिलो आहे, ठीकु आहे। अवां सियासत अवामी तहरीक लॉन्ग मार्च कयो था, कारकुन ॿिया टिया उन जलसे में गॾु हलनि था, पर अवां ख़ुदि पंहिंजो उन स्पॉट ते अचो था जिते तकीर करणी हुजे। त इहे वाक़ई खोड़ सारा ये मिसाल तौर ख़बर आम माण्हू जेको आहे उहो पंधु घुमंदो अचे थो पियो। मिसाल तौर ख़बर वठो थोरो, तव्हां जेको बचो त कंदकोट सॼो सफ़र किताब तव्हांखे ॿुधायां केतिरो तव्हां रुगो ख़ुदि मूंखे ॻाल्हाइण ॾींदो त ॻाल्हाईंदुसि, पर तव्हां ॻाल्हाईंदो मुंहिंजो जवाबु हाणे लॉन्ग मार्च खणूं था। पहिरीं पलीजो साहिबु सखर खां हलियो, विच में पली साहिब जी उमिरि आहे 82 साल। बिल्कुलु ठीकु आहे। 82 सालनि में सिंध जो हिकिड़ो माण्हू ॿुधायो, 82 ठहियो, 70 सालनि में सिंध जो हिकिड़ो माण्हू ॿुधायो जेको हलियो हुजे पंधु। हिकिड़ो माण्हू ॿुधायो 70 सालनि जो, हिकिड़ो सिंधी पॉलिटिशियन ॿुधायो। मूंखे कंप्लीट करणु ॾियो। 70 सालनि में हिकिड़ो पॉलिटिशियन ॿुधायो जेको 60 सालनि में बि जेको पंधु हलियो हुजे सिंध लाइ। हाणे हुनखे छॾियो। जी ज़रीना बलोच खे लठ लॻी लॉन्ग मार्च में ठटे में, मथो फाटुसि, हैदराबाद में गिरफ़्तार थी। मुमताज़ निज़ामाणी लॉन्ग मार्च में हलण जे करे शहीद थी वई, हेपेटाइटिस थी पियुसि। हाणे अचो था हीअ 46 ॾींहंनि जी लॉन्ग मार्च। इन में रुगो आउं न हलियुसि, आउं पाण ते पोइ थो अचां। अब्दुल कादर रांटो पेशेंट आहे, सिंधी हारी तहरीक अवामी तहरीक पंधु हलियो। मोहम्मद ख़ान भुरगड़ी पंधु हलियो। हकीम हाले पुटो पंधु हलियो। हुसना राहुजो ऐं अल्ताफ़ राहुजो उनजी नंढड़ी धीअ अलीश बाब पंधु हली। बिल्कुलु हलिया। ज़रकाब पंधु हली। सिंधू कंप्लीट जे करणु ॾियो। सिंधू कंडराणी पंधु हली। ऐं पहिरीं लीडरशिप में पंहिंजो ज़िक्र कंदी आहियां, हेठां खां थो ज़िक्र कयां। सिंधू कंडराणी पंधु हली। दोदो भील पंधु हलियो। इहे माण्हू फातिमा हाले पुटो ऐं रोज़ीना भुट्टो ऐं ज़ाहिद बबर ऐं नवीद जरवार, इहे सभु पंधु हलिया। ठीकु आहे। हाणे अचूं था ॾींहं था खणूं।
पहिरें ॾींहुं इन ॾींहंनि ते अचूं था पर वक़्तु आहे ब्रेक जो, उन ॾींहुं साई वठणी पवंदी आहे, पोइ अॼु मुक़दमो जे मथां आहे, उन जो जवाबु वठूं था। नाज़रीन, अॼु असां महिमान आहे अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ अली जो। साणसि मथां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं सिंध जे मुक़दमो में, साणसि मथां खोड़ सारा मुक़दमा आहिनि जंहिंजो जवाबु वठिबो बदिलड़ी ब्रेक खां पोइ।